बिरासटी में खबर ॾींदारो त बिरासटी जे ॻोठ मेवाल मेतलो जो रहवासी नीगर असलम वल्द जुल्फकार अली मेतलो एक हफ़्ते खां पुरसरार तौर गुम थी वियो उन सिलसिले में नीगर जे वालिद जुल्फकार मेतलो ॿुधायो त मुंहिंजो पुट कराची जी फैक्ट्री में पोरियो कंदो आहे। गुज़िरियल हफ़्ते कराची खां बिरासटी अचण लाइ निकितो पर घर न आहे पहुतो। हिन ॿुधायो त असां नीगर जी ॻोल्हा कई आहे पर को बि पतो न आहे पइजी सघियो। ॻोल्हा दौरान कराची मां असांखे कंहिं इतला ॾिनो त असलम मेतलो दाता जी दरबार लाहौर में आहे पर असां जॾहिं उते पिण जांच कई त को बि ॾस पतो न आहे मिली सघियो। हिन वधीक चयो त असां गरीब मिसकीन आहियूं, सख़्त परेशान आहियूं। हिन अला इख्तियारनि खां संदसि पुरियत पुट असलम मेतलो जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।